ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं, ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं, मरण खां अॻे ई मरी जी ॾिठोसीं, मरण खां अॻे ई मरी जी ॾिठोसीं, ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं, ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं। ही कलाम 70 वारे ॾहाके में रेडियो हैदराबाद ते रोज़ाने 3 खां 4 भेरा नशर थींदो हो। इहो आवाज़ ग़ुलाम कादर लंजवाणी जो आहे। ग़ुलाम कादर लंजवाणी 1945 में लाल बख्श लंजवाणी जे घर मीरपुर ख़ास जे नाई पाड़े में अख खोली। शुरुआत में प्राइमरी जा 5 दर्जा पास करण बाद संदसि मामे मोहम्मद रमज़ान लकारी खां मुतासिर थी राग जो ग़ुलाम कादर खे शौक़ थियो। ग़ुलाम कादर जो मामो यकतारी ऐं चपड़नि ते ॻाईंदो हो ऐं पाण बि उन सां गॾु ॻाइणु शुरू कयो। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो त ग़ुलाम कादर जो तॾोके मक़बूल पंहिंजे नवाज़ बिलावल बेल्जियम खां सुरतार जी सिखिया वरिती, जंहिं बाद संदसि मामे मोहम्मद रमज़ान लखारी जेको लाड़काणे जो रहाकू हुयो उन जे इसरार ते उस्ताद गुलज़ार अली दायो खां गानो बदिराए मुकमल राग जी सिखिया वठणु शुरू कई। 2 साल मुसलसल गुलज़ार अली खान वटि राग सिखण बाद पंहिंजे मुंहुं ॻाइणु शुरू कयो। साईं बाबा 1946 में पैदा थियो ऐं मीरपुर ख़ास नाई पाड़ो आरिफ शाह बुखारी पाड़ो सॾाइबो असांजो, उते पैदा थिया 1946 में। ग़ुलाम कादर जे वालिद साहब जो नालो छा हो ऐं तालीम केतिरी पिराई? तालीम बाबा जी प्राइमरी हुई ऐं वालिद साहब जो नालो लाल बख्शी हो, मुंहिंजो नालो पंहिंजो लाल बख्शी, मुंहिंजे ॾाॾे जो नालो रखियो वियो आहे। ग़ुलाम कादर राग जी सिखिया कंहिंखां वरिती? रागी सिखिया त सर गुलज़ार अली खान दायो, उन खां सॻो बदिराई, उन खां सिखिया बि वरितई ऐं काफ़ी वक़्तु जेको आहे बाबा रहियो ख़ान साहब बिलावल खान बेल्जियम सां गॾु, उन्हनि सां गॾु तमामु घणी सिखिया वरिती, बाबा रहियो बि उन सां गॾु घणो। असीं सभु ॿाहिरि जेके 6 भाइर हुआसीं, असीं दोस्तनि वांगुरु हुआसीं ऐं असांजा वॾा बि जेके आहिनि से दरगाहनि ओलियान ते ड्यूटियूं ॾींदा हुआ। इहो जेको आहे सो असां में अॻे ई ख़ूबी माना असांजे वॾनि में हुई त दरगाहनि ते वेहणु, माना उहो रागणियूं ॻाइणु ऐं सम्झणु। असांजो जेको मामू हो वॾो, ॿिया त उन दौर में असां कोन ॾिठा, असांजो मामू जेको वॾो हो रमज़ान मोहम्मद रमज़ान लिगारी, उहो पाण माना ॻाईंदो। त उहो जेको आहे सो मुंहिंजे ही भाउ जेके मुंहिंजा हुआ उहे बि उनखे ॾिसी ॾिसी ॻाईंदा हुआ। हिकिड़ो ग़ुलाम कादर खां असांजो जेको वॾो भाउ ग़ुलाम सेन, उहो मरसिया ॻाईंदो। मीरपुर में मरसियनि जो मिसाल पाण ग़ुलाम सेन, यानी मीरपुर ख़ासि में मरसिया ॻाइण वारो उन जे मुक़ाबले में कोन हो उन दौर में। ऐं ॿियो अशरफ अली, हुनखां ग़ुलाम कादर खां नंढो, उहो बि ॻाईंदो। 1964 धारे रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते ऑडिशन ॾियण लाइ वियो त उन दौर जे स्टेशन डायरेक्टर अयूब रूहानी साहब हुन जी ऑडिशन वरिती ऐं हू पास थी वियो। उन खां पोइ बाक़ाइदगीअ सां ग़ुलाम कादर रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते ॻाइण जी शुरूआत कई। जेतिरे क़दुरु ग़ुलाम कादर जे गायकी जो ताल्लुक़ आहे त हू उस्ताद गुलज़ार अली ख़ान जे पाण शागिर्दनि में पाण खे सॾींदो हो ऐं ग्वालियर जी गायकी खे बि उन जो ख़ासि उन सां उन जी दिलचस्पी हूंदी हुई। पर आउं सम्झां थो त सिंधीअ में काफ़ी ॻाइण जा त वॾा वॾा आर्टिस्ट पैदा थिया आहिनि, पर ग़ज़ल जी गायकी जा तव्हांखे आङुरियुनि ते ॻण जेतिरा माण्हू मिलंदा, जिन में कुदरती तरह सां आवाज़ जो जेको बहलाव आहे या आवाज़ जी जेको रुझान आहे, छो त ग़ज़ल गायकीअ जे लाइ हिकिड़ा मख़सूस आवाज़ खपनि था। उन जे लाइ आउं सम्झां थो त असांजे ग़ुलाम कादर जो आवाज़ ऐन मौज़ून हुयो। हुन वफ़ापली अब्दुल करीम पली साहब ऐं गॾोगॾु असीं सईद मुर्सद आॾही जो जेकॾहिं तस्करो कंदासीं त आउं चवां पियो त हू ग़ज़ल जो बि बहितरीनु गायक हो त काफ़ीअ जो बि बहितरीनु गायक हो। मिसाल तौर ते मुर्सद आॾही जी हुन जेको ग़ज़ल आहे उहो ॻायो आहे, ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं, मरण खां अॻे ई मरी जी ॾिठोसीं। वरी साईं तव्हां करीम पली साहब जिन जे काफ़िन ॾांहुं वञो त हेकर जे गॾिजनि त चवान सूर अंदर जा सारे वञण जे वक़्तु चयां केॾा दिलासा दिल खे ॾिना, कहिड़ा कौल करार हुआ
करजे गॾजनि त चवां करजे गॾजनि त चवां। ऐं ग़ुलाम क़ादिर ते ॻाल्हाईंदे छाकाणि त हुनखे मिस थो कयां, हुन जा आख़िरी ॾिहाड़ा इंतिहाई कसम पुरसीअ में गुज़रिया। ऐं जंहिं वक़्तु मूं हुन जूं रिकॉर्डिंग्स कयूं हुयूं, ज़ुल्फ़िकार सियाल ऐं साईं सोज़ालई जा गज़ल मूं जॾहिं हुनखे रिकॉर्ड कया त उहे हुन इंतिहाई कसम पुरसी बीमारी जी हालत में कया हुआ। ऐं असां खां जल्दी जॾहिं विछड़ी वियो त ऐं हिन पंहिंजी गुफ़्तगूअ जी पुॼाणीअ ते कमर शहबाज़ जे हुन संदसि ई ॻायल हिकिड़े गज़ल जा ॿोल जंहिंमें आउं चयुमि त हुनखे मिस थो कयां त अॼु बि तुंहिंजे लाइ वेगाणा हाय असांजा नेण निमाणा। भी तुझे लाए बेगाना हाय असां जाने निमाना हाय असां जाने निमाना अज भी तुझे लाए बेगाना अज भी तुझे लाए बेगाना। तव्हांखे आउं हिकिड़ी हैरत जहिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां, छाकाणि त मुंहिंजी सिंध जे सभई फ़नकारनि खे रिकॉर्ड करण जी, उन्हनि सां गॾु वेहण जी, उन्हनि सां गॾु रिहर्सल्स ॾिसण जी जेका मूंखे मौक़ो मिलंदो रहियो आहे, उन्हनि में मूं ॾिठो त कलाम जेकॾहिं ग़ुलाम क़ादिर लंजवाणी खे ॾिबो त हू तर्ज़ जे लाइ कंहिं मौसीक़ार जो मोहताज कोन हूंदो हो, न त वॾा वॾा रागी जेके आहिनि उन्हनि खे मौसीक़ार जी घुर्ज हूंदी त उन्हनि खे तर्ज़ ठाहे ॾियनि। वॾा वॾा गवैया बि मूं ॾिठा आहिनि जेके चाहींदा आहिनि त हुनजे लाइ तर्ज़ को मौसीक़ार ठाहे, पर ग़ुलाम क़ादिर में हैरत अंगेज़ तौर ते इहे प्लस पॉइंट हुई त हू उन्हनि गज़लनि जी, उन्हनि जी काफ़ियुनि जी, पोइ मुर्तज़ा ॾाॾाईअ जी काफ़ी हुजे, साईं वफ़ा पलीअ जो गज़ल हुजे, करीम पलीअ जी काफ़ी हुजे, मंसूर विरागीअ जो कलाम हुजे, हू उन जी तर्ज़ पाण ठाहींदो हो ग़ुलाम क़ादिर। त मूं ॾिठो त हू गज़लनि जूं जेके बि मशहूरु तरीन तर्ज़ूं आहिनि इहे ग़ुलाम क़ादिर पाण ठाहींदो। हुन सिर्फ़ु 44-45 वरे ॼमार माणी, मूंखे जेतिरे क़दुरु यादि पए थो हुनजो फ़र्ज़ंद आयो हो लाल मोहम्मद लंजवाणी, हुनखे ॾाढो शौक़ु हुयो त हू बि ॻाए, पर हुन थोरी जेकॾहिं महिनत करे हा त यकीनन हू पंहिंजे पीउ जो नालो रोशन करे हा। हू थोरो ॻाए वॼाए पियो, पर आउं सम्झां थो त हुनखे हिकिड़े ज़बरदस्त कंहिं प्रोड्यूसर जी के तरबियत जी ज़रूरत आहे जेको हुन ते महिनत करे त हू यकीनन पंहिंजे पीउ वांगुरु वॾो नालो कढी सघे थो। पोइ 20वीं सदीअ जो ज़िक्र जॾहिं असीं कयूं था पिया त ग़ुलाम क़ादिर जेको आहे उन जो को मट न आहे। ग़ुलाम क़ादिर असल में त लंजवाणी हुयो ऐं हू बुनियादी तौर ते मीरपुर ख़ासि वारे इन तर मां हुयो, इन करे हुन जे सिख्या जो मर्कज़ राजस्थानी, मारवाड़ी ऐं थरी राग हुया। पोइ उन्हनि खे उन लाड़ जी गायकी जेकी आहे उन सां बि गॾु कयो। पोइ बाद में उन सॼे राग खे मिलाए करे हिकिड़े नए संगम में नई शिकिल ठाही। उनजे करे ग़ुलाम क़ादिर जी जेकी तरबियत आहे उहा हिकिड़ी अहम तरीन ॻाल्हि ॿुधाए थी पई त उन्हनि खे रागनि ते मुकमिल कमांड हुई। उनजे करे ग़ुलाम क़ादिर जेको बि ॻायो, हीउ तमामु घटि फ़नकारनि खे एज़ाज़ हासिलु आहे त जेको बि ॻाइनि उहो पॉपुलर थिए। ग़ुलाम क़ादिर जी काफ़ी, कलाम, गज़ल जेको बि हुन ॻायो, इवन कवाली तर्ज़ जूं शयूं न ॻायूं। मां पंहिंजे भाग जे हर अदा खे आज़माया थो, सितम खे, वफ़ा खे, जफ़ा खे आज़माया पियो, इन क़िस्म जूं काफ़ियूं ऐं कवाली शेप जा जेके कलाम हुया उहे बि न ॻाया। सितारनि खां अञा अॻिते कमंद तदबीर जा उछले, सितारनि खां अञा अॻिते कमंद तदबीर जा उछले, दुखोयल दिल जे बस्ते ना रसा खे आज़माया पियो, दुखोयल दिल जे बस्ते ना रसा खे आज़माया पियो, मां पंहिंजे भाग जी हर कंहिं अदा खे आज़माया पियो। ग़ुलाम क़ादिर जो कमाल इहो आहे त मिसाल जे करे हुनजे पॉपुलर शयुनि जा नाला वठूं त हींअर चोथों नस्ल आहे जेको ग़ुलाम क़ादिर खे ॻाए पियो थो। हाणे केतिरनि आर्टिस्टनि खे इहा ख़बर न आहे, उहे चवंदा रहंदा आहिनि या ॿुधंदड़ चवंदा रहंदा आहिनि त छा फलाणे या फलाणी फ़नकारा जो ॻायल हीउ कलाम हो। वक़्तु ॾिठोसीं पाण पढ़ियोसीं हुमेरा चना जो ॻायल, हुमेरा चना बिल्कुलु ॻायो आहे, पर हुमेरा चना पाण चवे थी त हुन ग़ुलाम क़ादिर साहब खे ट्रिब्यूट पेश कयो आहे, उहा ॻाए थी पई। हुनजो अॼु बि तुंहिंजे लाइ वेगाणा हाय असांजा नेण निमाणा, ग़ुलाम क़ादिर जी वक़्तु ॾिठोसीं पाण पलियोसीं प्यार नथो पलिजे,
ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं। उनखां सवाइ ग़ुलाम क़ादिर अब्दुल करीम पली साहब ऐं वफ़ा पलीअ जी जेका शाइरी ॻाई आहे, ख़ासि तौर ते उन्हनि शाइरनि जे लाइ जीअं फ़नकारनि ऐं शाइरनि बाबति हिकिड़ो तसुरु ठहंदो आहे। शेख अयाद खे ॻाइण जे लाइ असां मिसाल तौरु जेकर ॾिसूं त बेदिल मसूर, शेख ज़रीना बलोच, सादिक फ़क़ीर ऐं ईअं इन क़िस्म जा आर्टिस्टनि जा नाला ईंदा, शफ़ी फ़क़ीर ॿिया नाला ईंदा। ईअं उस्ताद बुख़ारी जो नालो खणिबो त मंज़ूर फ़क़ीरानी उस्ताद बुख़ारी जो नालो ईंदो। उहो अब्दुल गफ़ार तबस्सुम जो नालो खणिबो त असांखे मोहम्मद यूसुफ, मंज़ूर फ़क़ीरानी उन्हनि जा नाला ज़हन में ईंदा। जीवणी बाईअ जो नालो खणिबो त ग़ुलाम हुसैन फ़नाईअ जो नालो नज़र में ईंदो। इन ते बिल्कुलु ईअं ई जॾहिं पली बरादरान जो शाइरी ऐं ग़ज़ल जे गायकीअ जे हवाले सां नालो खणिबो त कहिड़ो आर्टिस्ट उन्हनि खे सुठो ॻाए थो पियो, त पंहिंजे पंहिंजे दौर में अलॻि अलॻि नाला ईंदा। हिन वक़्तु नो डाउट जेकॾहिं अहिड़ो नालो खणिबो त शफ़ी फ़क़ीर जो नालो ईंदो, पर जे 20 सदीअ जे पछाड़ीअ में असीं हलिया हलंदासीं त पोइ असांखे ग़ुलाम क़ादिर जो नालो नज़र ईंदो। ग़ुलाम क़ादिर न रुॻो ॻाइणो सुठो हुयो, पर कंपोज़र एॾो सुठो हुयो, ट्यूनर एॾो सुठो हुयो जो उन जूं ट्यून्स अञा ताईं जेतोणीकि 50 सालनि खां वधीक अरसो थी गुज़रियो आहे, पर अॼु बि जॾहिं उनखे झूंगार जे थो ॻाइजे थो त उहे फ्रेश लॻनि थियूं, ताज़ा दम लॻनि थियूं ऐं उन्हनि में हिकिड़ी जेकी अमर ज़िंदगी आहे उहा बि मौजूदु आहे। दिलदार साण दिलेर आहे अड़ी अड़ी मोहब्बत जी में तू मोहकम, मोहब्बत जी में तू मोहकम, जिया में जड़े जड़े दिलदार साण दिलेर। 1972 में जीअं पीटीवी जी कराची नशरियात शुरू थी त पीटीवी तां ग़ुलाम क़ादिर तमामु घणा प्रोग्राम शुरू कया। ग़ुलाम क़ादिर उन वक़्त जे तमामु वॾनि शाइरनि सैयद मुर्तज़ा शाह ॾाॾाई, उस्ताद बुख़ारी, अब्दुल करीम वली समेत ॿियनि केतिरनि ई शाइरनि खे ॻायो आहे। ग़ुलाम क़ादिर साईं उन शाइरी खे ॾिसंदो, सही शाइरी जेका सा ॻाइजे या न ॻाइजे, जेका मुंहिंजे जित ॼाण आहे, पोइ उन में शख़्सियत जो हरबुरू अमल दख़ल त कोन हो, पर हाणे ज़ाहिर आहे फ़नकार आहिनि साईं, तव्हां पाण ॼाणो था फ़नकारनि खे पंहिंजो गुज़र सफ़र बि त करिणो आहे। पोइ किथे शाइरी खे ॾिठईं त किथे शख़्सियत खे। जीअं मूं वटि छा, आउं त फ़क़ीर माण्हू, पर पोइ मुंहिंजो कलाम जॾहिं जो ॻाई 1970 में, पुराणी ॻाल्हि आहे, मुंहिंजी पहिरीं ग़ुलाम क़ादिर सां का ॼाण सुञाण कान हुई। इहो ग़ज़ल जॾहिं रेडियो ते नशर थियो, रिकॉर्ड थियो, ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं, माण्हुनि पसंदि कयो, मूंखे ख़त लिखियूं, ऐं रेडियो ते वियुसि। इतफ़ाक़ सां ऐं रेडियो ते वियुसि त उन ॾींहुं मुंहिंजी वरी बि का लाइव प्रोग्राम हो, पोइ उते मुलाक़ात थी त हीअ आहे ग़ुलाम क़ादिर। उन खां पोइ त खोड़ मुलाक़ातूं थियूं, कलाम जा ॿिया बि ॻाई, ॿिया बि ॿ टे कलाम मशहूरु आहिनि, मूंखे यादि नथा अचनि, वेसर घणी थी वई आहे। पोइ हुन कंहिं वरी कराची वठी वियुसि, ग्रामोफोन कंपनी जेका रिकॉर्डिंग आहे, तव्हां उहे ॿुधियूं हूंदियूं डिस्कूं, उन डिस्क ठाराइण लाइ कराची कंपनी वारनि सां मुंहिंजी एग्रीमेंट हुई, कॉन्ट्रेक्ट हो। उन्हनि खे चयुमि वठिजो, उते हुननि रिकॉर्डिंग कई असांजी ज़हर खे ज़मज़म, ॿी साइड ते बि हो। ख़ैर उहो पंहिंजी काफ़ी हुई, ॿी साइड ते उहा बि ॻाई, जेका ॿई मक़बूल थिया, पर ज़हर खे ज़मज़म भकौल ग़ुलाम क़ादिर जे त मूंखे चई मशहूरु इन ग़ज़ल कयो, ज़हर खे ज़मज़म करे बीठोसि। गॾोगॾु इहा ॻाल्हि कंदो हलां त तमामु वॾा शाइर हुआ उस्ताद बुख़ारी ऐं अब्दुल करीम पली साहिब सां मुंहिंजी नियाज़बंदी हुई तमामु घणी, अब्दुल करीम सां। पर इन्हनि जो रेडियो ते कलाम मूंखां पोइ हलियो। हा, मुंहिंजो वरी 1965 में
1965 खां मुंहिंजो कलाम हलणु शुरू थियो। तूं सोहो संदो सरदार सदा आऊं घायल ऐं ग़मगीन गदा हरगिज़ न कजां हर हाल जुदा हरगिज़ न कजां हर हाल जुदा तुंहिंजो दम दम जो दीदार करां तुझी सूरत तां सिर साहफदा एक बार त छा 100 बार करां तुझी सूरत तां सिर साहफदा। हिकिड़ी काफ़ी अब्दुल करीम साहिब ॻाई नाहे रवा तफ़रीक में हक़ ई हक़ हर जाइ वसे थो। इहा काफ़ी मुकमिल तसव्वुफ़ आहे जंहिंमें रहबर खां वठी उनजी तलब खां वठी सॼियूं शयूं आहिनि काफ़ी में। इहा काफ़ी जॾहिं ग़ुलाम क़ादिर ॻाई पोइ इहा रेडियो ते रिकॉर्ड थी। उन काफ़ीअ अब्दुल करीम साहिब जे अंदर में जेको सूफ़ीज़म वारो हिकिड़ो कैरेक्टर लिकियलु हो न उहो ज़ाहिर थियो। इन खां अॻु में अब्दुल करीम साहिब जे लाइ इहा शइ मुश्किल हुई। जंहिं अब्दुल करीम साहिब खां अॻु में संस वालद वटि बि सूफ़ियाना कचहरियूं ऐं सूफ़ियाना राग इहो थींदो हो, पर अब्दुल करीम साहिब जे कलाम में जेका तसव्वुफ़ जो निजो जो हिकिड़ो नारो निकिरी आयो वॾी माना थी रखे आहे काफ़ी। नाहे रवा तफ़रीक में अगरि थोरो हिमत करे चवां या नूर ऐं बशर जो मसइलो हल थी करे ॾे त इहा इन क़िस्म जो कलाम जॾहिं ग़ुलाम क़ादिर ॻायो मुश्किल सां कंहिं ॿिए फ़नकार उनखे वरी कॉपी करे एतिरो ॻाए सघियो। अकुल दलील जी हाजत नाहे ज़ाहिर छाए बातिन छाए ख़ालिक जोई मज़हर आहे हर काई तख़लीक़ मियां हर काई तख़लीक़ मियां हक़ी हक़ हर जाए वसे थो नाहे रवा हो नाहे रवा तफ़रीक मियां नाहे रवा तफ़रीक मियां हक़ी हक़ हर जाए वसे थो नाहे रवा। ग़ुलाम क़ादिर जो कलाम जेको आहे कंहिंखे की न चवां दिलि में वतां सूर पिरीअ या सांढियो इहा अब्दुल करीम साहिब काफ़ी इहा वाजी ॻाई आहे। ओहे कर सजण करीम शल ओहे कर सजण करीम शल अखड़न साण ॾिसां दिल में वसां अखड़न साण ॾिसां दिल में वसां सूरत जा साडियो कंहिंखे की न चवां दिल में वसां कंहिंखे की न चवां दिल में वसां सूरत जा साडियो कंहिंखे की न चवां। ग़ुलाम क़ादिर सचल सरमस्त खे ॻायो। सचल सरमस्त लाइ ख़ासि तरह सां हुते महफ़िल में सिंडा हूंदासीं पिया कचहरी में वेठा आहियूं ॿारनि वांगुरु वेठा कंदा हुआसीं हरकतूं त अब्दुल करीम साहिब हिकिड़े दफ़े पंहिंजो शुरू कयल कलाम रोके यार ग़ुलाम क़ादिर अॼु सचल ॿुधा। पोइ जॾहिं इहो कलाम ॻाई सिगड़ा ऐं सांवल यार त पोइ अहिड़ो ॻाई ऐं हुन जो बि मज़ाज हुन ते ठहियो पियो। इहो जेको हिकिड़ो हूंदो आहे महफ़िल में जीअं ॻाए वञणु उहा जुदा शइ आहे। हिकिड़ो हूंदो आहे की वेही ॾींहंनि जा ॾींहं रातियुनि जूं रातियूं वेही इन्हनि शयुनि खे ते रियाज़ करणु। तव्हांखे ख़बर आहे त ग़ुलाम क़ादिर पलटो ऐं तान तमामु सुठो हणंदो। मैं मस्तानी वेख के थैया मैं मस्तानी वेख के थैया चश्मा दा चमकार वेया चश्मा दा चमकार वेया सिगड़ा आवे सांवलिया सिगड़ा आवे सांवलिया
रोंदियां बत्तें दियां दारो बेदार रोंदियां बत्तें दियां दारो बेदार सिगड़ा आवी सांवलिया सिगड़ा आवी सांवलिया। तरबियत जो सिलसिलो अब्दुल करीम साहब वटि उन ग़ुलाम क़ादिर खे ग़ुलाम मिसकिन माण्हू हो उन्हनि जी मिसकिन खे कॾहिं लिहाज़ में न आंदो कॾहिं उन जी तलब खे यानी मुख़्तसिर न कयो। इहो त अब्दुल करीम साहब जी फैज़ जो जुदा चैप्टर आहे पर ग़ुलाम क़ादिर जी ॻाइण खे बि कॾहिं उन में का तरख़ीम कान थी उनखे कॾहिं का घटिताई कान थी भाउ तोखे जेको वणे थो सघो जेको तुंहिंजी तबियत मज़ाज में अचे थो। अब्दुल करीम साहब ईअं कॾहिं कोन कंदो त भई मुंहिंजो कलाम ॻाए ॿियनि जो छो ॿुधां हमेशह चवंदो त सुठा कलाम मुंतख़ब कयो सुठी शाइरी मुंतख़ब कयो ॻायो। यार सां ॻाल्हाए नथो सघां अहवाल दिल जो खोल ॿुधाए नथो सघां नंढपण खां दिल लगी अज जवानी अती वई दिल जी रही दिल में सुनाए नथो सघां दिल जी रही दिल में सुनाए नथो सघां। ग़ुलाम क़ादिर हाणे ॾिसो के लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके माण्हू खे सही सम्झणा पवंदा आहिनि पिनड़ियात ॻाइणो न हो हुनखे हू पंहिंजी रमज़ वारो माण्हू हो हालांकि फ़क़ीर माण्हू हो फ़क़ीरतन माण्हू हो पर हुन में इहो त हुन पैसे ॾांहुं कॾहिं कोन निहारियो त मूंखे छा थो मिले या पैसनि लाइ करे वञा हो बाक़ाइदे कॾहिं कॾहिं ईअं बि कंदो त सुठो कलाम सुठी धुन हुनखे अची वई ज़हन में अची अब्दुल करीम साहब वटि पहुचंदो कॾहिं इन नियत सां न थो कयूं अब्दुल करीम साहब खां कोई ख़र्ची वठां कॾहिं मुंहं सां कोन घुरी पर इहो हूंदो त भई क़दरदान माण्हू आहे ऐं तंहिंखां पोइ या ॿिए पासे ॻाइण खां पहिरीं अब्दुल करीम साहब खे ॿुधायां छो त अब्दुल करीम साहब खे हू पंहिंजो हिकिड़े क़िस्म जो उस्ताद सम्झंदो हो राग जे हिसाब सां न त उहो चवंदो हो त ऐं हितां खां जेका शइ पास थी वञे पोइ उहा मूंखे हुते अॻिते पेश करणु सघे उन करे कई दफ़ा हुनजी इहा हूंदो त उहो ख़ासि कलाम ॿुधाइण लाइ अची पहुचंदो ईअं न त का जेब जी पॉकेट जी ज़रूरत आहे ॼाणूं असांजा अक्सर फ़नकार ऐं इन उनजो रोज़गार ई ॻाइणु आहे हालांकि इहो बि असांजे फ़नकारनि सां आहे त ज़ुल्म त ॻाइणु रोज़गार हुजे पर हाणे उहे जुदा मसइला आहिनि उन्हनि ते पाण कोन था ॻाल्हायूं पाण था ॻाल्हाइण ॻाल्हि ते त हिन माण्हू में इहा लालच कॾहिं कोन हुई ॿुधण वारो अगरि समझदार आहे त बसि उहो हुनजे लाइ अमीर आहे। ग़ुलाम क़ादिर पंहिंजी ॻायल कलाम जो ख़ासि करे धुनूं पाण ठाहींदो हो कुझु कलामनि जूं धुनूं उस्ताद न्याज़ हुसैन पिणु ठाहे ॾींदो हुअसि। ग़ुलाम क़ादिर उन वक़्तु शादियुनि मुरादियुनि में पिणु तमामु घणो मक़बूल हो। 75 76 में शादी थी असांजी चाचा पोइ हुननि खे घुरायो ग़ुलाम क़ादिर लजवाणी चाकर चांडियो पोटो ज़रदारी बिसरी फ़क़ीर ॿिया बि 2 टे फ़नकार हुआ पोइ सभिनी खे कलाक जो वारो ॾिनो हिन बि बहितरीन ॻायो मशहूरु कलाम उन वक़्त में जेके हूंदा हुआ जीअं मिसाल ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं या कंहिंखे कीअं न चवां ऐं ॿियो जेको कलाम हूंदो हिन जो नाहे मयार का मिठा हवा ते ऐं हेकर जे गर्जन ते चवां या अहिड़ा ॿिया बि मशहूरु कलाम मतिलबु 5 7 8 कलाम चई त कलाकु पूरो थी वियो माना त बहितरीन अंदाज़ सां महफ़िल खां माना दाद उरूज हा उरूज वारे हिसाब ते त घुरायूं त माण्हुनि जी बि डिमांड हुई मतिलबु बहितरीन अंदाज़ सां बेफरिया सां ॿुधी आहे। दम दम दिलेरी थी दीवानी दम दम दिलेरी थी दीवानी कैखूं तो के जवाया कैखूं तो के जवाया राहे मया मिठा कमाते वक्त पंजे दाती
चाचा मिठा खान, छाकाणि त उन्हनि सभिनी फ़नकारनि सां परफॉर्म करे चुको हो। ख़ासि करे जॾहिं लंडन वेंदा हुआ, उते असांजे वॾे भेण जो घरु आहे, उते रहंदा हुआ, त उन्हनि सां असांजी मुलाक़ात थी। उस्ताद मोहम्मद यूसुफ सां, वहीद अली सां, उन्हनि खे ॿुधोसीं। तमामु पाइजा उहे फ़नकार हुआ। जेतिरे क़दुरु ग़ुलाम कादिर लंजवाणी जो तालुकात, मुंहिंजी हुन सां मुलाक़ात त न हुई, पर ख़ासि करे जॾहिं असां स्कूल जे ज़माने में, कॉलेज में पढ़णु वेंदा हुआसीं, त रेडियो ते इहो कलाम जेको साईं मुर्तज़ा ॾाॾाई जो हूंदो हो, ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं, इहो तमामु घणो असांखे पसंदि ईंदो हो। ऐं पोइ दोस्तनि जी कचहरी में वेंदा हुआसीं त उन खे गुनगुनाईंदा बि हुआसीं। ऐं उन सां गॾु उस्ताद बुखारी जो कलाम वक़्तु ॾिठोसीं, पाण पलियोसीं, दिलि त नथी झलिजे। इहो हक़ीक़त में मुंहिंजा पसंदीदा उन ज़माने जा कलाम हुआ। वक़्तु ॾिठोसीं, पाण पलियोसीं, प्यार नथो पलिजे, हाय प्यार नथो पलिजे। अख रोकीसीं, बिख रोकीसीं, दिल त नथी झलिजे, हाय प्यार नथो पलिजे। ग़ुलाम कादिर लंजवाणी जो जेको ॿियो कलाम, हुन अब्दुल करीम पली जा बि काफ़ी कलाम ॻाया ऐं हुन सुठनि शाइरनि खे ॻायो। इहो हिकिड़ी हुनजी ख़ूबी रही त हुन जेके बि कलाम रेडियो ते ॻाया या जेके मशहूरु थिया उहे आला पाए जे शाइरनि जा कलाम हुआ। मूंखे वरी इहो बि एज़ाज़ हासिलु थियो त टंडोला यार महमूद साईं मुर्तज़ा शाह ॾाॾाई जी शाइरी जा, नसर जा, ऐं इहे 4 किताब बि छपराया ज़िले हुकूमत जे तरफ़ां। ऐं वरी जॾहिं मीरपुर ख़ासि में पोस्टिंग थी, तॾहिं वरी ग़ुलाम कादिर लंजवाणी जे पुटनि सां बि मुंहिंजी मुलाक़ात थी हुई, छाकाणि त मूं ॻोल्हियो जॾहिं ख़बर पई त इहो फ़नकार हितां जो हो, त उन्हनि में ज़ाहिर आहे उहो पीउ वारो जेको तासीर आहे या जेको राग जो हिकिड़ो उनमें हूंदो हो, क्लासिकल राग, ऐं उहो शायदि हिननि में न हो, पर बहरहाल हुननि पंहिंजे तौर ते कोशिशि उहो पंहिंजी जारी रखियो अचनि। ऐं मां सम्झां थो त इहे असांजे सिंध जा हिकिड़ा नगीना आहिनि, इहे हिकिड़ा असांजा असासा आहिनि, इहे फ़नकार, इहे शाइर जेके पंहिंजो पाण पतो ॾियनि था। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उन्हनि खे हिमथाइजे, उन्हनि खे अॻियां आणिजे। ऐं इहो जेको असांजी ईंदड़ नसुल आहे जेका हिन वक़्तु, उन खे इहो ॿुधायो वञे त इहे जेके कलाम, इहे शाइर असांजी तारीख़ जो हिसो आहिनि, असांजे कल्चर ऐं तहज़ीब जो हिसो आहिनि। ऐं मां सम्झां थो त उन में जेका इख़लाक़ी शाइरी आहे, जेका रूहानी शाइरी आहे, जेका सूफ़ियानो अंदाज़ आहे उन शाइरी जो, इन खे वधीक तरक़ी ॾियारण जी ज़रूरत आहे। ग़ुलाम कादिर 1990 धारे टीबी जे मर्ज़ में मुब्तला थियो ऐं ग़रीब हुजण जे करे पाण पंहिंजो सही इलाज न कराए सघियो, पर सकाफ़त खाते खेसि जी का बि सहायता न कई, न वरी ॿियनि सुञाणंदड़नि सिंध जे काफ़ियुनि ऐं ग़ज़लनि जे लाजवाब फ़नकार ग़ुलाम कादिर जी सार लधी। आख़िर साईं तमामु घणो बीमार रहंदो बाबा, ऐं घणी अख़बारुनि में उन टाइम जे मीडिया खे घणी धायोसीं, पर को बि कोन आयो असां ॾे, को बि लड़ी न कल्चर डिपार्टमेंट मां, न को हुकूमत हुई उन टाइम ते। मूंखे यादि न आहे हुकूमत अलाए कंहिंजी बि, बहरहाल उन दौर में कंहिं बि असांजी सहायता कोन कई। कॾहिं वफ़ात कई? 1991 में, 12 जून 1991 में। 12 जून 1991। जी हा। राग ॻाईंदो त गंज आणींदो, बच्चा बि ख़ुशि हूंदा। पोइ जॾहिं इहो बीमार थियो त पोइ तमामु तकलीफ़ हुन बि ॾिठी, असां बि ॾिठी। पछाड़ीअ बसि सभु आसरा पले पाण हले वियो। ऐं सूरनि जी ज़िंदगी बचनि खे पालियमि, ठा ॿुआरी बि कयमि, पंहिंजो इहो हेल्थ वर्कर जी ड्यूटी बि कयमि। उहो प्राइवेट इदारो पोइ बंदि थी वियो हलियो। तव्हां सां का सकाफ़त खाते वारनि को हिन महिल तावन कनि था या नथा कनि? न कुझु बि न, बसि इहो ई आहे जो 12 महीने कॾहिं 30,000 ॾियनि, कॾहिं 25 ॾियनि, कॾहिं 60 ॾियनि। इहा आहे बसि, इहो ई असां सां कनि था 12 महीने, ॿियो कुझु बि न आहे। असांजे बच्चनि खे नौकिरी वठी ॾियनि, उहो बि घणेई चयो माण्हुनि खे, पर उहो बि कोन था कनि। छोकिरा मुंहिंजा वीचारा ॿई बेरोज़गार मज़दूर, कॾहिं आहे कॾहिं कोन्हे। आख़िरी वक़्तु हुनजो तमामु ॾुखियो गुज़रियो। असीं बि ग़रीब माण्हू हुआसीं, असां पंहिंजे भाउ जी मदद एतिरी न करे सघियासीं, पर जिन माण्हुनि उनखे मक़सदु जेके माण्हू उनखे सुञाणंदा हुआ, सम्झंदा हुआ, उहे बि वक़्त ते असां वटि न पहुता।
इन करे असां चाहियूं था त जेकॾहिं असांजो दबाव उन जो त ॾुखियो वक़्तु, पर एतिरा केतिरा ई माण्हू आहिनि वीचारा जेके हिन असांजे माना सिंध जा ऐं सुठा ऐं फनकार एतिरा बहितरीनु हींअर बि आहिनि ऐं उन्हनि जी पुरघुर लहणु घुरिजे। असां ऐं वॾी ॻाल्हि आहे त हीअ अव्हां जो चैनल कैटरीन आऊं त थोराए थो आहियां जो इहो क़दम माना असांजे घर आया आहिनि हली, असांजा ॾुख ओरिया अथनि असां, ऐं तमामु इन्हनि जो थोराए थो आहियां कैटरीन चैनल वारनि जो जेके असां वटि आया आहिनि ऐं असांजा हाल पुछा अथनि। ऐं गुलाम कादर केतिरी उमिरि में हो जो वफ़ात कई? गुलाम कादर नौजवान हो, ऐं अञा बि वॾी उमिरि में आहियां, ही नंढड़ा हुआ ॿार, हा एतिरी थी सघे थी, हा 45-46 साल एतिरी हुई जवानी में, पर इन उमिरि में बि हुन पंहिंजे पाण खे मञाए छॾियो। मेहंदी हसन चयो त गुलाम कादर तूं जेकॾहिं सिंधी गज़लनि में जेकॾहिं को गायक आहे बकौल मेहंदी हसन जे, त तूं गज़लनि जो जेको आहे शहनशाह आहीं। ऐं हो बि ईअं त पाकिस्तान रेडियो पाकिस्तान हैदराबाद में या कराची त सिंधी गज़लनि में जेको मुंहिंजे भाउ गज़ल गायो शायदि कंहिं गायो हुजे। नेठ 12 जून 1991 ते टीबी जे मूज़ी मर्द सां झेड़ींदे संदसि साह जी तंद टुटी वई। गुलाम कादिर खे 2 पुटनि ऐं 5 न्याणियुनि जो औलाद आहे, जंहिंमें संदसि हिकु पुटु लाल बख्श गाए वॼाए थो। ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं, ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं, मरण खां अॻे ई मरी जी ॾिठोसीं, मरण खां अॻे ई मरी जी ॾिठोसीं, ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं, ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं। थियासी न महबूब कंहिं जात छा थियो, थियासी न महबूब कंहिं जात छा थियो, मोहब्बत में कंहिं तां मोहब्बत में कंहिं तां फिदा थी ॾिठोसीं, मरण खां अॻे ई मरी जी ॾिठोसीं, ज़हर खे बि ज़मज़म करे पी ॾिठोसीं।